नमस्ते। मां छाया मेघानी ता सभिनी जो सिंधी टेलीविजन ते स्वागत थी कया। अचो त सिंधी जायके जो मज़ो मारियो। अॼु मां तव्हांखे चवणनि जो पुलाव ठाहिण सेखारींदीमांव। अचो त हुन जे लाइ पहिरियों भाॼियुनि जी कटिंग था कयूं। शिमला मिर्च जो पहिरियों असां मथां मुंड कढी छॾंदासीं। उनखे कटिंग करे मिक्सर जे जार में विझंदा वेंदासीं, छो जो इहे सभु असांखे पीसणा आहिनि ऐं ॿिजनि खे न विझंदासीं, ॿिजनि खे कढी छॾंदासीं। हाणे असां गजर जी कटिंग कंदासीं। ऐं सभिनी खे बि मिक्सर में विझी छॾंदासीं। हाणे असां बसर जी कटिंग कंदासीं। हाणे असां साई थूम जी कटिंग कंदासीं। भले वॾी वॾी कटिंग हुजे, छो जो पीसजी वेंदा सभु। इन ई रीति असां अदरक ऐं साए मिर्च जी कटिंग कंदासीं। हाणे जेकी असां भाॼियूं सभु कटिंग करे मिक्सर में विधियूं आहिनि उन्हनि खे असां पीसींदासीं, मगर एतिरो पीसींदासीं सिर्फ़ु अधु कचिरो, जीअं भाॼियूं थोरियूं ॾिसण बि अचनि ऐं पीसजी बि वञनि, अहिड़े हिसाब सां पीसंदासीं। ॾिसो हिन रीति पीसण घुरिजनि। हाणे सभिनी खां पहिरियों मखण विझंदासीं। तेल विझंदासीं। मखण ऐं तेल ॿई विझंदासीं। मेन त मखण जी बि ख़ुशबू अचे ऐं तेल बि ज़रूरी आहे पुलाव में विझण जे लाइ। जेके भाॼियूं असां पीसे रखी हुईसीं उहे सभु भाॼियूं असां हिन में विझंदासीं। ऐं हिन में असां थोरो लूणु विझी छॾंदासीं, जीअं भाॼियुनि में थोरो लूणु लॻे। हाणे हिन में असां पीस विझंदासीं। पिज़्ज़ा बि बाफ़ियल विझिजो। हाणे हिन में असां चवण विझंदासीं। उन्हनि खे असां बाफ़े रखिया आहिनि, उहे बि असां हिन में विझंदासीं। ऐं उन जे हिसाब सां जेके पीस विधीसीं, चवणा विधासीं, उन जे हिसाब सां थोरो लूणु विझंदासीं। हाणे असां टमाटो विझंदासीं। उन जे लाइ पहिरियों टमाटे जी कटिंग कंदासीं।
हाणे हिन में असां चोथो चिमचो ॻाढ़ो मिर्च विझंदासीं ऐं चिली सॉस विझंदासीं। ऐं सभिनी खे मिक्स कंदासीं। हाणे भाॼियूं सभु सिजी वयूं आहिनि। हाणे हिन में असां लीमे जूं खलियूं विझंदासीं। उहे असां लीमे जी खल मथां खां कद्दूकस करे रखी आहे, उहा असां विझंदासीं हिन में। ऐं सभु तयार थी विया आहिनि, भाॼियूं बि सिजी वयूं आहिनि। हाणे हिन में असां लास्ट में चांवर विझंदासीं। पाणी जो छंडो हणंदासीं ऐं ढक ॾेई रखी छॾंदासीं। चांवर त बाफ़ियल हुआ, सिजी विया हूंदा, सभु चांवर बाफ़ियल हुआ, लूणु विझी करे असां बाफ़े रखिया हुआसीं। त बि असां सभु भाॼियूं ऐं चांवर पाण में मिक्स थी वञनि ऐं जेके असां लीमे जी खलियूं विधियूं आहिनि उनजी बि ख़ुशबू सुठी अचे ऐं उनजो फ्लेवर ईंदव न, खाइण में जाम स्वादिष्ट लॻंदव। इन जे करे असां हिन में असां ख़ाली पाणीअ जो छंडो हणंदासीं जीअं चङी तरह सभु पाण में मिक्स थी वञनि। ऐं हिनखे सिर्फ़ु 2 मिंट जे लाइ ढक ॾेई रखंदासीं। हाणे ॾिसूं तयार थी विया। तयार त मस्त थी विया, ख़ुशबू बि सुठी पई अचे। ॾिसो तयार थी वियो हिन नमूने, हिन रीति सिजी वञे त तयार आहे तव्हांजो चांवरनि जो पुलाव। हाणे हिनखे असां पाईंदासीं। हेठां खां असां पत्ता गोभीअ जा पत्ता कढी रखिया आहिनि, उन में असां पाईंदासीं। जीअं महिमान अचनि त उन्हनि खे पाए ॾींदा त जाम सुठो लॻंदव हिन में। हाणे असां हिन में मथां खां सावा धाणा विझंदासीं। ऐं साई थूम जा जेके पत्ता ईंदा आहिनि उहे रखंदासीं। शिमला मिर्च जो पहिरों असां मथां मुंड कढी छॾंदासीं। हाणे सभिनी खां पहिरों मखण विझंदासीं, तेल विझंदासीं। मखण ऐं तेल ॿई विझंदासीं। जेके भाॼियूं असां पीसे रखी हुईसीं उहे सभु भाॼियूं असां हिन में विझंदासीं। ऐं हिन में असां थोरो लूणु विझी छॾंदासीं। हाणे हिन में असां पीस विझंदासीं। पिज़्ज़ा बि बाफ़ियल विझिजो। हाणे हिन में असां चौण विझंदासीं। हाणे हिन में असां चोथो चिमचो ॻाढ़ो मिर्च विझंदासीं, चिली सॉस विझंदासीं। उहे असां लीमे जी खल मथां खां कद्दूकस करे रखी आहे, उहा असां विझंदासीं हिन में। हाणे सभु तयार थी विया आहिनि, भाॼियूं बि सिजी वयूं आहिनि। हाणे हिन में असां लास्ट में चांवर विझंदासीं। चांवर त बाफ़ियल हुआ, सिजी विया हूंदा, सभु चांवर बाफ़ियल हुआ, लूणु विझी करे असां बाफ़े रखिया हुआसीं। त बि असां सभु भाॼियूं ऐं चांवर पाण में मिक्स थी वञनि ऐं जेके असां लीमे जी खलियूं विधियूं आहिनि उनजी बि ख़ुशबू सुठी अचे ऐं उनजो फ्लेवर ईंदव न, खाइण में जाम स्वादिष्ट लॻंदव। इन जे करे असां हिन में असां ख़ाली पाणीअ जो छंडो हणंदासीं जीअं चङी तरह सभु पाण में मिक्स थी वञनि। ऐं हिनखे
सिर्फ़ 2 मिंट जे लाइ ढक ॾेई रखंदासीं। हेठां खां असां पत्ता गोभीअ जा पत्ता कढी रखिया आहिनि, उन में असां पाईंदासीं। जीअं महिमान अचनि त उन्हनि खे पाए ॾींदा त जाम सुठो लॻंदव। हिन में मथां खां सावा धाणा विझंदासीं ऐं साई थूम जा जेके पत्ता ईंदा आहिनि उहे रखंदासीं।